वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में मकानी इदारनि जी अहमियत ऐं किरदार जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। असां सां मतिलबु सिंध में मकानी चूंडनि जो जेको मरहलो आहे, प्रोसेस आहे, उहो मुकमल थी चुको आहे। मेयर्स, डिप्टी मेयर्स, चेयरमैन्स ऐं वाइस चेयरमैन्स जी चूंड थी चुकी आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे। प्रोफेसर आहिनि मुश्ताक मीरानी साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। मुश्ताक साहब, सिंध में मकानी चूंडनि जो जेको मरहलो आहे उहो पूरो थी वियो आहे। हाणे तक़रीबन सॼी सिंध में मेयर्स ऐं चेयरमैन्स, वाइस चेयरमैन्स जी चूंड थी चुकी आहे। पर हमेशह जीअं मेयर्स, चेयरमैन्स चूंडिजी वेंदा आहिनि, पर शहरनि जा मसला हल न थींदा आहिनि। इन जो कहिड़ो कारण आहे? छा सम्झो था इन हवाले सां? पहिरीं ॻाल्हि थोरो बैकग्राउंड ॿुधाए त पाकिस्तान जो जेको आइन आहे उहो फेडरल आइन आहे। उन जे तहत मर्कज़ में हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट हूंदी आहे, पोइ हर फेडरेटिंग यूनिट्स जा उन्हनि जा पावर्स आहिनि। पोइ लास्ट में लोकल बॉडी गवर्नमेंट अचे थी जेको सूबाई असेंबली जे अंडर हूंदो आहे। हाणे टेक्निकली इहो आहे त असां जॾहिं चऊं था त नुमाइंदा आहिनि त बुनियादी तौर छा ॾिसणो इहो आहे, फ्री एंड फेयर इलेक्शन थिए थी या नथी थिए। अनफॉर्चुनेटली तमामु घणे अरसे ताईं जेको आहे सो फ्री फेयर इलेक्शन नाहे रही पंहिंजो लोकल बॉडीज़ में। मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कंदा आहिनि जेका बि सिटिंग गवर्नमेंट आहे, ऐं इन जे करे असां चई नथा सघूं त फ्री एंड फेयर इलेक्शन आहे। हलो ठीकु आहे, इहो त पियो तकरार हलंदो। सेकेंड यार, उन्हनि जी जेके जवाबदारियूं आहिनि उन्हनि जी अहमियत आहे तमामु घणी आहे। सॼी दुनिया में जेतिरो लोकल बॉडी सिस्टम मज़बूत हूंदो आहे ओतिरो माण्हुनि जा मसइला हल थींदा आहिनि, ख़ासि करे बहिराड़ी हुजे या शहर हुजे। आम ज़िंदगीअ में तव्हां बि हिकिड़ा शहरी आहियो, आम ज़िंदगीअ में तव्हांजो ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, स्कूल जो मसइलो आहे, ऐं सफ़ाई जो मसइलो, पीअण जे पाणी जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, या मिसाल जे तौर जेका फायर फाइटिंग आहे, किथे बाहि थी लॻे, ट्रैफिक जो सिस्टम आहे, इहे सॼो अंडर लोकल गवर्नमेंट थिया अचनि। ऐं ॿियो बि तव्हां सां इहो शेयर कयां त मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ सिस्टम इहा आहिनि त किन में इवन एजुकेशन बि जेका आहे सा लोकल बॉडीज़ में हूंदी आहे, इवन पुलिस सिस्टम लोकल बॉडीज़ में हूंदो आहे, ऐं डिपेंड करे थो। पर हिते ख़ासि करे पाकिस्तान ऐं सिंध में पुलिस जेको आहे सो उन लोकल बॉडीज़ खां मथे आहे। हाणे जेको सेंट्रल क्वेश्चन आहे त छा इहे जेके आहिनि डिलीवर कनि था या नथा कनि। अनफॉर्चुनेटली डिलीवर नथा कनि। रीज़न इहो आहे त जेका सूबाई हुकूमत आहे उहा एॾी त डिॼी थी लोकल बॉडीज़ जे सिस्टम आहे जो उहो नथी चाहे त इन्हनि खे लोकल बॉडीज़ जेके आहिनि उहो मेयर खां वठी यूनियन काउंसिल जे चेयरमैन ताईं उनखे उन्हनि जा जाइज़ हक़ ॾिजनि त जीअं हू पंहिंजनि माण्हुनि जी या शहरनि जी ख़िदमत कनि। इहो ई सबबु आहे जो लोकल बॉडी सिस्टम प्रॉपर कमु नथो करे। मुश्ताक साहब, हमेशह अख्तियारनि जो मसइलो रहियो आहे। जेके बि चूंडियल मेयर ईंदा आहिनि उन्हनि हमेशह इहो ई जवाबु ॼाणायो आहे त अख्तियारनि जो मसइलो रहंदो। पर हाणे त जेको मेयर चूंडिजी आयो आहे उहो पीपल्स पार्टी जो आहे। मुर्तज़ा वहाब हाणे मेयर चूंडिजी अची वियो आहे, त छा हाणे इहे मसइला ख़तमु थी वेंदा? छा हाणे मुर्तज़ा वहाब असांजे शहर कराची जे लाइ बहितर तरीक़े सां डिलीवर करे सघंदा? न, शिकायत कोन ख़तमु थींदी, छाकाणि त इहे मिसाल अॻे जेका लोकल बॉडी 5 साल हली उन में त पीपल्स पार्टी जा तमामु घणा हुआ। खैरपुर में हुजो, तव्हांजो सखर हुजे, लाड़काणो हुजे, तव्हांजो पंहिंजो हीअ मीरपुर ख़ासि हुजे, सवाइ कराचीअ जे हैदराबाद जे, बाक़ी हर जॻह ते त पीपल्स पार्टी जा जेके आहिनि चेयरमैन हूंदा या मेयर हूंदा या डिप्टी मेयर, उन्हनि बि तमामु बूटो न ॿारियो ऐं उन्हनि डिलीवर न कयो। तंहिंजे करे इहो मुंहिंजे ख़्याल में आहे त ज़रूरी न आहे त जंहिं पार्टी जा हुजनि कनि। असल ॻाल्हि इहा आहे त जेका सूबाई हुकूमत आहे उहा उनजा इख़्तियार फंड ॾिए थी या नथी ॾिए, या उन्हनि खे इंडिपेंडेंट कनि था या नथा कनि जो हू माण्हुनि जो मसइलनि जो हल कनि। इहो बि तव्हांखे ॿुधायां त जेतिरो पंहिंजो इहो जेको लोकल बॉडी सिस्टम मज़बूत हूंदो ओतिरो जेके MNAs, MPAs या सिंध कैबिनेट ते प्रेशर पवंदो, बार पवंदो त तव्हां डिलीवर कयो। असल में आइन में क्लियर कट शयूं लिखियल आहिनि त कंहिंजो इख़्तियार छा आहे। हुन में त उहो आहे त उन प्रेशर पवंदो सूबाई सिंध जे सूबाई सिस्टम ते त भई तव्हां डिलीवर कयो
ऐं हू डिलीवर करण लाइ तयारु आहिनि ई कोन, इहो ई वॾो सबबु आहे। अच्छा मुश्ताक साहब, अवां ॻाल्हि कयो सूबाई हुकूमतनि जी, वफ़ाक़ी हुकूमतनि जी, या हेठि अचो लोकल बॉडीज़, यूसी चेयरमैन, यूनियन कमेटी या जेको बि, असां जेके बि असांजा इदारा आहिनि उन्हनि जो कम ई इहो आहे त पंहिंजी आवाम खे हर लिहाज़ सां फैसिलेट कनि, उन्हनि खे सहूलियतूं मुहैया कनि। पर असांजी जेका गवर्नमेंट आहे या असांजी जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे या ॿिया जेके बि इदारा आहिनि, उहे पंहिंजो कमु सही नमूने न करे रहिया आहिनि। अक्सर असां इहो ई ॾिठो आहे त आवाम नंढनि नंढनि प्रॉब्लम्स जे लाइ एहतिजाज कंदा आहिनि, किथे पाणी जो इशू आहे, त हिन सभु शइ खे अवां कीअं था ॾिसो? ॾिसो सर, इहा साॻी शइ पाण डिस्कस था कयूं जेको प्रीवियस कयोसीं, त जेके इख़्तियार लोकल बॉडीज़ खे मिलियल आहिनि त न सिर्फ़ु उन ते उन्हनि खे डिलीवर करिणो आहे, पर उन्हनि जे इख़्तियार खां जेकॾहिं के मथे शयूं आहिनि तॾहिं बि लोकल बॉडी सिस्टम सही कमु करे सघे थो। मिसाल तौर लॉ एंड ऑर्डर आहे, छाकाणि त सखर खां मथे घोटकीअ में ॾिसो तव्हांजा ॿारड़ा मासूम उहे जेके आहिनि सो अॻुवा थी था वञनि, माण्हू अॻुवा था थियनि, त उहे लोकल बॉडी सिस्टम मजबूर करे सघे थो सूबाई हुकूमत ते त भई तव्हां लॉ एंड ऑर्डर बहितर कयो। उन खां पोइ जेके लोकल बॉडी सिस्टम मेयर आहिनि, सपोज हैदराबाद, कराची, सखर जेको बि आहे, नौजवाननि जे रोज़गार जे लाइ गॾिजी वेही हिकिड़ी प्लानिंग करे सघनि था, तमामु घणियूं थी सघे थो। शर्त इहा आहे त जेका सूबाई हुकूमत आहे उहा संजीदह हुजे ऐं सिंसियर हुजे त लोकल बॉडी सिस्टम खे असांखे कामयाबु कराइणो आहे, पर मां नथो सम्झां त उहो हुननि खे कामयाबु करणु ॾींदी। अच्छा मुश्ताक साहब, हाणे इते मां इहो तव्हांजो थोरो इन हवाले सां ॻाल्हि कंदमि त हाणे मुर्तज़ा वहाब कराची जा जेके मेयर आहिनि चूंडजी विया आहिनि, त छा उमेद लॻाए सघिजे थी त हाणे कराची जा मसइला हल थींदा, कराची जे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी मिलंदो, रोड रस्ता साफ़ मिलंदा, गिटियूं साफ़ मिलंदियूं, स्ट्रीट लाइटूं मिलंदियूं, जेके बुनियादी असांजा हक़ आहिनि, उमेद करे सघूं था त शायदि इहे सभु शयूं मिली वञनि? न, मुंहिंजो हुन ते क्वेश्चन मार्क आहे। उहो इन जे करे त छाकाणि त ॾिसो नालो त सिर्फ़ु मुर्तज़ा वहाब आहे ऐं उमेद बि करे सघे थी, ही त बैरिस्टर बि आहे, ख़ुदि हुनखे कानून जी सॼी ख़बर आहे, यूके मां हुन जेको तालीम लॉ में पास कई आहे, हुनखे सॼी सिस्टम जी ख़बर आहे त कानून छा हूंदो आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे इख़्तियार न मिलिया, न ॾिना वञनि, उनखे जेको आहे सो फंड न ॾिना वञनि, उनखे आज़ादु न छॾियो वञे, त हू डिलीवर नथो करे सघे। इहो डिपेंड करे थो महीने जे अंदरि त आया उनखे उन जे कानून मुताबिक़ आज़ादु कमु करण लाइ छॾे वञे था। हीअ त रुॻो कराची छो था कयूं, मिसाल कहिड़ा हर शहर जो 30 ज़िला त सिंध जा आहिनि, उनमें हर ज़िले में हर माण्हू जेके शहरी आहिनि उहे उमेद कनि था त लोकल बॉडी सिस्टम असांखे डिलीवर करे, पर लास्ट में तव्हां ॾिसो त तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां, मिसाल तौर लोकल सिस्टम त इहो आहे त भई असांखे तव्हां ब्रिज ठाहे ॾियो, रस्तो ठाहे ॾियो या ॿी का शइ ॾियो, पर हुनजे बजाए चवनि था त भई मथां ई हुकुम आहे त तव्हांखे असां मशीनूं ॾींदासीं ऐं सोलर प्लेटूं ॾींदासीं। हाणे त इहो बिज़ात ख़ुदि इहो तज़ाद आहे न। लोकल बॉडीज़ माना लोकल लेवल ते जेके इशूज़ आहिनि उहे लोकल माण्हू ई जेका लोकल बॉडी सिस्टम आहे उनखे हल करे, न की जेको कराचीअ में जेके वेठा आहिनि उहो सॼी सिंध खे पंहिंजी मर्ज़ीअ सां हलाइनि। अच्छा मुश्ताक साहब, अवां जी नज़र में वॾनि ऐं नंढनि शहरनि जे जेकी लोकल गवर्नमेंट आहे उन जे लाइ हिन वक़्तु अॼु जे दौर में वॾा चैलेंजिस कहिड़ा आहिनि, अवां छा था सम्झो? ॾिसो न, मिसाल जे तौर तव्हांखे मां ॿिए एंगल सां थो सोचां, सॼी सिंध में जेका इंक्रोचमेंट आहे न उहो ख़तरनाक हद ताईं वधी वई आहे। तव्हां कराची ॾिसो, तव्हां हैदराबाद ॾिसो, तव्हां घोटकी ॾिसो, तव्हां सखर ॾिसो, तव्हां जेका नंढड़ा ॻोठ आहिनि, टंडो जाम ॾिसो, टंडो अलया ॾिसो, डेफिनेटली जेकॾहिं तव्हां हैदराबाद जा रहवासी आहे त तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी जेका एतिरो सारो टाइम आहे 15 साल पीपल्स पार्टी आहे त लोकल इंक्रोचमेंट खे ख़तमु करे शहरनि जे लाइ सहूलियत पैदा नथा करे सघनि। त हाणे त वॾी जेका चैलेंज आहे, जेकॾहिं तव्हां चओ था त लिस्ट में वॾी चैलेंज पहिरीं आहे त लोकल बॉडीज़ जेके इंक्रोचमेंट ख़तमु कनि, शहरनि खे पाणी ॾियनि, अमन अमान जेको आहे सो उनखे बहितर कनि ऐं स्कूल सिस्टम में इंटरवीन करे जेके स्कूल आहिनि उहे सही नमूने सां हलाइनि ऐं ट्रैफिक सिस्टम हलाइनि। तमामु घणी एजेंडा आहे, पर शर्त इहा आहे त उन्हनि खे कमु करण जी इजाज़त सूबाई असेंबली सूबाई गवर्नमेंट ॾिए थी या नथी ॾिए।
वॾो चैलेंज इहो ई आहे। ठीकु आहे मुश्ताक वीराणी साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां टाइम कढियो असांजे लाइ ऐं मकानी इदारनि ऐं उनजे किरदार बाबति अव्हां सां ॻाल्हि ॿोल कई, वॾी महिरबानी अव्हांजी। जी नाज़िन, चवण जी आख़िरी ॻाल्हि इहा ई आहे त मकानी इदारनि या कानून ते अमल दरामद जेको आहे इन्हनि सभिनीनि शयुनि जो आख़िरी हल आहे। ज़ाहिर आहे कानून ते अमल दरामद थींदो त हर शइ बहितर नमूने हली सघंदी। हिते मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त वधी वण थी वियल बैड गवर्नेंस खां पाड़ खां पटण जे लाइ जेको आहे न इहो तमामु ज़रूरी आहे। मकानी इदारनि जो जेको कमु आहे, असां उमेद कयूं था त जेको नओं मेयर आहे उहो पंहिंजो कमु बहितर नमूने सां कंदो ऐं कराची जे मसइलनि या सिंध जे ॿियनि जेके बि शहर आहिनि जिते बि नवां जेके मेंबर आया आहिनि, उमेद इहा ई करे सघिजे थी त उहे पंहिंजनि कमनि खे सीरियसली वठंदा ऐं पंहिंजे उहिदे सां ईमानदारी सां सचाई सां पंहिंजे उहिदे सां निभाईंदा ऐं आवाम खे कुझु रिलीफ ॾियण जी कोशिशि कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त, प्रोग्राम में वक़्तु पूरो थी वियो आहे। इंशाअल्लाह ईंदड़ हफ़्ते ॿिए कंहिं सुठे इशू सां गॾु अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।